बिरशामा ख़बर ॾींदा हलो त MNA मखदूम जमील ज़मा जी सदारत हेठि पेट्रोलियम सोशल डेवलपमेंट कमेटी जी गॾिजाणी डिप्टी कमिश्नर कॉम्प्लेक्स मटियारी में थी, जंहिं में पेट्रोलियम फंड्स अवामी भलाई जे मुख़्तलिफ़ रिथाउनि ते ख़र्च करण लाइ कमेटी जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो, जेका खुलियल कचहरियूं मुनक़िद करे अवामी दरख़्वास्तुनि जी बुनियाद ते रिथाउनि जी छंडछाण करे मंसूबनि जी निशानदाही कंदी, जेके पेट्रोलियम कमेटी जे ईंदड़ गॾिजाणी में मंज़ूर कयूं वेंदियूं। MNA मखदूम जमील ज़मा पारां डिप्टी कमिश्नर मटियारी के खुलियल कचहरी जो शेड्यूल ऐं पब्लिक नोटिस अख़बारुनि में जल्द खां जल्द छपाइण जी हिदायत जारी कई वई। गॾिजाणी में सूबाई वज़ीर बहाली मखदूम महबूबुल ज़मा, सिंध हुकूमत जे तर्जुमान मखदूम फ़खरुल ज़मा, चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल मटियारी मखदूम अहमद ज़मा, ज़िले अंदर कम कंदड़ पेट्रोलियम कंपनियुनि जे नुमाइंदनि ऐं लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।